मदई मावा सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त आबपाशी अमले जी नाअहलीअ सबबि हज़ारें ॻोठाणनि जी ज़िंदगी दाव ते लॻी वई आहे। आबपाशी अमले करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। चंद टकनि वज़ीर रईस केनाल जो बचाव बंद जी मिटी खपाए ॻोठाणनि खे मौत जे मुंहं में धिकियो वियो आहे। मदईअ लॻी ॻोठ पलीजा पंवर वेझो रईस केनाल खे लॻियल खंड सबबि ॻोठाणनि खां रड़ियूं निकिरी वियूं आहिनि। DC शिकारपुर तोड़े ॿियो इंतज़ामी अमलो लापरवाह बणियो पियो आहे। ॻोठाणा बेयारो मददगार हुकूमती अंधी ॿोड़ी ऐं बेहस हुकूमती मशीनरीअ खे दाइण बावजूदि को बि इंतज़ामिया जो माण्हू हिन वक़्त ताईं न पहुची सघियो आहे। जंहिं सबबि कंहिं बि वक़्तु रईस केनाल ओवरटॉप थियण सबबि ॻोठ पलीजा पंवर, ॻोठ बिरोई, ॻोठ जिंदोदिरो, ॻोठ माशी ॻोठ केर समेत ॿिया कई ॻोठ पाणी जे लपेट में अची सघनि था। जंहिं सबबि ॻोठाणनि जो माल मता रखियल अनाज ऐं ॿियो किरोड़नि जो नुक़सानु थियण जो अंदेशो लाइक़ु बणियो पियो आहे। जॾहिं त हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन ॿुॾी वञण सबबि ग़रीब ॻोठाणनि जो किरोड़ें रुपयनि जो नुक़सानु थियण जा इम्कान पिणु वाज़े लॻा पिया आहिनि। ॻोठाणनि DC शिकारपुर सिंध गवर्नमेंट ऐं ॿियनि खे अपील कई आहे त नाअहल ऐं करप्ट आबपाशी तोड़े इरीगेशन अमले ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे रईस केनाल वारे बचाव बंद खे रिपेयर करायो वञे त जीअं हज़ारें ॻोठाणा सुकून जी निंड सुम्ही सघनि।